अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा वल्लज़ीना इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू व लम यक़्तुरू व कान बैन ज़ालिका क़वामा वल्लज़ीना ला यदऊना मअल्लाहि इलाहन आखर व ला यक़्तुलूना अन्नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल्हक़्क़ि व ला यज़्नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा युज़ाअफ़ लहुल अज़ाबु यौमल क़ियामति व यख़्लुद फ़ीही मुहाना इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फ़उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफ़ूरर रहीमा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त मोहब्बत सा बैठा हो उन्होंने सबनी दोस्तन की गुजारिश करिया तो समूरा साथी दिल जे मोहब्बत सा मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
काबिल एहतराम उलमाए किराम ऐ मोजा मुख्तरम दोस्तों भाइरो ऐ बुजुर्गो, इन वक्त असांजो मुल्क इंतहाई मुश्किल हालतुन मां गुजरी रहियो आहे। दुआ कयो तो अल्लाह सही मुल्क ॾे खैर करे। सियासी इख्तिलाफ थींदा आहिनि, सियासी पार्टियूं खोड़ आहिनि, पर हिन वक्त ताईं पाकिस्तान जे अंदरि असां ईअं कॾहिं बि न ॾिठो आहे जो अहिड़ा लीडर क़ौम जी अॻवाणी कनि जेके पाण बि नचनि ऐं क़ौम जे नियाणियुनि खे बि नचाइनि। हिकु शर्मनाक बाप शुरू थियो आहे। बावजू आहियां अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे साम्हूं आहे। CDA वारा ॿुधाइनि था जीअं हिते असां वटि म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि त इस्लामाबाद जो जेको इदारो आहे उनखे कैपिटल डेवलपमेंट अथॉरिटी चइबो आहे, जंहिंजो शॉर्ट फॉर्म CDA आहे। CDA जो अमलो जेके सफ़ाई कंदा आहिनि उहे चवनि था त असां 14 अगस्त खां वठी अॼु ताईं रोज़ानो सुबुह जो जॾहिं इमरान ख़ान जे धरणे वारे इलाके में सफ़ाई करण था वञूं त रोज़ानो सुबुह जो हज़ारे शराब जूं ख़ाली बोतलूं ऐं हज़ारे गंद सां भरियल ज़िना जा फूकणा खणूं था। मां सम्झां थो एॾी बेग़ैरती अॻ में कॾहिं बि कान थी। हजरत मौलाना फजलुर रहमान साहब जन पहिरें ॾींहुं चयो हो त इमरान खान यहूदिन जो एजेंट ऐं एॾी गंदी ज़ुबान इस्तेमाल थो करे, हमरा एॾा गुथा लफ़्ज़ थो ॻाल्हाए जो शैतान भी शर्माइजी थो। ॼण मुल्क में कोई कानून कोन है। कादरी साहब भी मायूं वठी पहुतो है, इमरान खान जूं मायूं भी नचन थियूं ऐं चवन था त हुकूमत जो तख्तो ऊंधो कंदासीं, न वेंदासीं। 10,000 या 20,000 या 30,000 माण्हू गॾु करण को वॾो मसलो कोन्हे। जेकॾहिं 10-20,000 माण्हू इमरान खान वठी थो अचे ऐं चवे थो त मां तब्दीली थो आणियां ऐं हुकूमत ख़त्म कंदुसि ऐं हुकूमत ख़त्म थी वञे तो सुभाणे वरी ॿियो को लीडर वेंदो, वरी 50-60,000 माण्हू उहो गॾु कंदो, वरी उहो चवंदो त हाणे तव्हां वञो, हाणे हुकूमत मूंखे ॾियो। उन खां पोइ वरी को ॿियो लीडर वेंदो, वरी लख खन माण्हू उहो वठी वेंदो। पोइ त इलेक्शन जी ज़रूरत भी कान्हे, ॾाढो सवलो प्रोसीजर आहे। पाकिस्तान में रुगो असांजे मदरसन में चइनी सूबन में रहण वारा तालिब 25 लखन खां वधीक आहिनि। पोइ वरी असां भी पंहिंजनि तालिबनि खे चऊं, आलमनि खे चऊं त तव्हां भी हलो इस्लामाबाद। पब्लिक जो को माण्हू गॾु न खणो, रुगो तालिब ऐं आलिम वठूं त इस्लामाबाद जूं घिटियूं, इस्लामाबाद जा रोड ऐं इस्लामाबाद जा रस्ता असांजे आलिमनि तालिबनि खे मापाए न सघंदा। त पोइ असांखे भी 2-3 साल हुकूमत मिलण खपे। पोइ त इहो धंधो ईअं शुरू थी वेंदो। मां पुछां थो, फौज छा थी करे, रेंजर्स वारा छा था कनि, पुलिस वारा छा था कनि, हुकूमत छा थी करे? लाल मस्जिद जो मासूम न्याणियों पर्दे जे मुकम्मल एहतिमाम सां निकतियूं हो ऐं उन्हनि शरीयत जे निफाज़ जी ॻाल्हि कई हुई त उन्हनि जे सीननि खे गोलियुनि सां छिलनी कयो वियो हो ऐं उन्हनि न्याणियुनि जे लाशनि ते केमिकल हारिया हो। उन्हनि जा लाश ॻरी विया ऐं उन जे लाश जे टुकड़नि खे गटरनि में उन्हनि उछलाए छॾियो। न्याणियुनि जे मालिकनि खे न्याणियुनि जा लाश भी न मिलिया। सूफी मोहम्मद उथियो हो
सवाब के इलाके में जो कानून के हथ में खण न छड़ींदासी सवाब के तबाह करे छड़ियो। सूफी मोहम्मद अञा जेल में आ, तालिबान जे नाले ते ॻाल्हि निकती, अञा ताईं ऑपरेशन हले थी कबीलाई इलाकनि में, ऐं अलाए केतिरा माण्हू तहे तह थी चुका आहिनि। लेकिन हिते इमरान कुछ छोकरियों वठी है, कुछ छोकरा वठी गुंडागर्दी जे बुनियादनि ते इक़्तिदार ते कब्जो करण थो चाहे, तो इते कानून हरकत में छो नथो अचे? माना पोयां का कुवत आ। तने पुलिस भी चुप्पा, फौज भी चुप्पा, रेंजर्स वारा भी चुप हैं। जेकॾहिं असां सिंध वारा सिंध जे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ इते वञी शाहराह दुस्तूर ते धरणो हणो हा त हिक सिंधी खे जरो न छॾनि हा। जेकॾहिं बलोचिस्तान जा बलोच जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ इस्लामाबाद जे शाहराह दुस्तूर ते धरणो हणनि हा त हिक बलोच वापस न वञे हा। लेकिन हे चूंकि बैरूनी कुव्वतुनि जे इशारनि ते नची रहिया आहिनि, इन जे करे कानून हरकत में नथो अचे। असां इमरान जी चैलेंज कबूल कई आहे ऐं सॼे पाकिस्तान में असांजा मुजाहिद हाणे मैदान ते निकिता आहिनि ऐं असां इहो वचन कयो आहे त असां कंहिं बि क़ीमत ते शरीयत सां कंहिंखे मज़ाक़ करणु न छॾींदासीं। केड़ा केड़ा इंशाअल्लाह था चवन बुलंद आवाज़ से। गुजरल आचर ते सखर में असां जो धरणो हो, अज असां जो हैदराबाद में धरणो हो। 12 ज़िलन का मुजाहिदन जा काफिला पहुता। हे जो जलसो ता हिते दिसो था, इन जे 10-15 ते जलसो हो। अज हैदराबाद जो शहर तकबीर जे नारन सां गूंजी रहियो। असां हुक्मरानन के चवण चाहियूं था कि बदमाशूं खत्म करायो, ये बेहयायूं खत्म करायो। जकॾहिं इमरान खे नचण ऐं नचाइण जो शौक़ आहे त पंहिंजी माउ खे नचाए, पंहिंजी भेण खे नचाए, क़ौम जूं नियाणियूं छो थो नचाए? मुसलमान गुनहगार थी सके थो, बेगैरत नथो थी सके। ए मुझा लफ्ज़ पंहिंजे दिल जे फरही ते लिखो, मुसलमान गुनहगार थी सके थो, बेगैरत नथो थी सके। मुकम्मल तवज्जो खपे तव्हां खे चवंदो त पुठिते वञो, तव्हां अॻिते सुरंदा था अचो। तू नथो ॿुधी? हल पुठिते शाबस, उथी वञ, सब पुठिते हलिया वञो, तव्हां पुठिते हलिया वञो शाबस। हुननि पोयनि कहिड़ो ॾोह कयो यार, तव्हांजे मोबाइल जे करे कुल कदा था हणनि। ख़ुदा खुंडजो यार, हे हिते जेके स्टेज ते तव्हां विहारनि कुल शेखुल हदीस आहिनि न। ख़ुदा पोइ त हुननि खे बि स्टेज ते विहारियो। मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो, को माण्हू गुनाह जो कमु करे, उन खे को माण्हू चवे त यार तू गुनाह जो कम तो करे, न कर। ॿारनि खे चुप करायो, पुट हलो हितां, गड़बड़ न कयो शाबस। को माण्हू गुनाह जो कम थो करे, उन खे कंहिं चयो त यार तू गुनाह जो कम थो करे, न कर। तू जेको गुनाह जो कम करे पियो, उन चयो दादा तू सच थो चए, मां कारो मुंह थो कयां, बस दुआ कर त अल्लाह मुझी जान छड़ाए। तू सही तो चए, मां बिल्कुल गलत थो कयां। अल्लाह जो कसम खणी करे चवां थो, इन्हनि लफ्ज़न चवण वारो काफर नाहे, गुनहगार थी सके थो। अल्लाह इनके तौबह जो मौको दे, छो त इहो गुनाह खे गुनाह समझे थो। ऐं थी सके थो त क़यामत जे ॾिहाड़े इनके पाक मोहम्मद करीम जी शफाअत नसीब थी वञे, छो त इहो गुनाह खे गुनाह समझे थो। पर हिकिड़ो ॿियो माण्हू गुनाह जो कम थो करे ऐं उन खे कंहिं चयो त तूं गुनाह जो कम थो करे, न कर। त हुन छा चयो? कुल मुफ्तिन जा पुट रहो, गुनाह जो कम ना है, गुनाह जो कम। तू सॼे जान जो ठीको क्यों आजा, हल जान छॾ, रोड वट पंहिंजो।
इन्हनि लफ़्ज़नि चवण सां इहो काफ़िर थी वियो, इन ते पाक मुहम्मद करीम जी शफ़ाअत हराम थी वई। इन जे करे मां चुम त मुसलमान गुनहगार थी सघे थो पर बेगैरत नथो थी सघे। इमरान खान असांजे मुल्क में बेगैरती जो कल्चर मुसल्लत करण थो चाहे। मां इमरान खान के बुधाइण थो चाहियां, जेसी ताईं हिक भी गैरतमंद मुसलमान इन धरती ते जिंदा है, इन धरती ते असां मगरबी तहजीब ऐं सकाफत के हलक न ॾींदासीं। तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद, कायदे सिंध अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो, नारे तकबीर। ता मेहरबानी करे वेही रहो जेके बीठा है। जज़ाकल्लाह, अल्लाह सी तांके खुश रखे। अब तुम पुटते थी, सफा पुटते थी। हिनन हमरान के जेस ताईं न उथारींदो त मां वाइज़ कोन कंदुसि। इनके उथारियो था, हे खाली करायो लाउड स्पीकर ते। हल पुट, ओ छोकरा हल पुटते, हल शाबाश, बस ठीक है, जज़ाकल्लाह, काफी थी वियो। असां पंहिंजे अल्लाह सां वाइदो कयो आहे त दीन जो तहफ़ुज़ कंदासीं इंशाअल्लाह। मुजाहिदन वांगुरु चओ, इस्लाम जो तहफ़ुज़ कंदासीं, अमड़िन भेनरुनि न्याणियुनि जो तहफ़ुज़ कंदासीं, पंहिंजे धरती जो तहफ़ुज़ कंदासीं। ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त असां पाक मुहम्मद करीम जे शरीयत ते पंहिंजो रत कुर्बान कंदासीं। बिनी जहाननि जे सरदार फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। चई दियो त मदीने जो साईं सच्चो। वही हथ बुलंद करे जो मदीने जो साईं। नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, अज़मत सहाबा, जमीयत उलमाए इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। मदीने जो साईं रुगो सच्चो ना है, मदीने जो साईं सजी कायनात जे सच्चन जो सरदार। असां जो अकीदो आहे त पाक मुहम्मद करीम खो मथे कोई कोने। चओ हुजूर सब खां मथे। जल्दी ॻाल्हायो, खोड़ बुजुर्ग आहिनि। मां कोशिश कंदुसि त मां जल्दी तव्हांजी जान छॾियां ताकि ॿियनि बुजुर्गनि खे मौक़ो मिले। असां जो अकीदो आहे त मदीने जे साईं खां मथे कायनात में, लफ़्ज़ ॿुधण थो चाहियां, हुजूर खां मथे कायनात में अल्लाह अकबर कबीरा। असां जो अकीदो आहे, ये गाल बुध, सब नबी गड कर, सब वली गड कर, सब पीर गड कर, सब पैगंबर गड कर, खुदा जी खलकल सगी खुदाई गड कर, 14 तबक गड कर, हूर फलक गड कर। असां जो अकीदो आहे मिठड़ो मुहम्मद करीम सब खां मथे। चओ तो हुजूर सब खां मथे आहे। मदीने जे मीर फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। हुजूर फरमायो, उन वक्त ताईं कहीं जो ईमान मुकम्मल नथो थी सके, उन वक्त ताईं तहां को शख्स कामिल मोमिन नथो थी सके जेस ताईं पंहिंजी अम्मड़ खां वधीक मां मुहम्मद सां प्यार न करे, पंहिंजे अब्बे खां वधीक मां मुहम्मद सां प्यार न करे, पंहिंजनि बचन ॿारनि खां वधीक मां मुहम्मद सां प्यार न करे, ऐं सॼी काइनात खां वधीक जेसी ताईं मां सां प्यार न कंदो मोमिन न थींदो। सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेके बीठा आहिनि इहे बि ॻाल्हाइनि, सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बई हथ अल्लाह जे कुरान ते रखी चवां थो, जेकॾहिं मोहब्बत सां ये लफ़्ज़ चओ था न त हाणे जो हाणे रब जे रहमत जा फरिश्ता तव्हां जा इहे आवाज़ हाणे जो हाणे लाइव बराह रास्त मदीने पाक में पाक मुहम्मद करीम जे रोज़े ते पहुंचाईंदा। सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तू खुश नसीब है जो तोखे पाक मोहम्मद करीम जड़ो रहबर मिलियो। अल्लाह अकबर। मां सदके वञा मदीने जे साईं था। हजरत मूसा अल्लाह के एलाज थो करे, रब्बे अरिनी रब्बे अरिनी रब्बे अरिनी। हजरत मूसा अल्लाह के एलाज थो करे, मुझा रब माखे ज़ियारत कराए, माखे दीदार कराए, मुझो हियो थो फाटे तुझे मोहब्बत में। अल्लाह तो चए हजरत मूसा के लंतरानी लंतरानी लंतरानी। मूसा माखे न दिसी सघंदे, मूसा माखे न दिसी सघंदे, मूसा माखे न दिसी सघंदे। सदके वञा मदीने जे साईं था जो बिना मुतालिबे जे अल्लाह हजरत जिब्रील खे तो चे मुझे महबूब के मां वट अर्शन ते वठी आ। जिन जो प्यारा मदीने जे साईं सवे सुभान अल्लाह मोहब्बत सा चवन। ऐ तो के खबर है इमाने ख्याल कर त जदे जनाब जिब्रील सय्यद कायनात के वठण आयो, हुजूर साईं जन आरामी हा मेराज जी गाल अर्ज करे रहो हा। मेराज वाले मौके ते जदे जनाब जिब्रील सय्यद कायनात के वठण आयो, हुजूर साईं जन आरामी हा। हजरत जिब्रील अल्लाह के अर्ज कियो रब साईं जन त आरामी हिन, वो साईं जन के सॾु कयां चवा या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद सॾु कयां। अल्लाह फरमायो खबरदार जिब्रील नाले सां त पंहिंजे महबूब खे मां अल्लाह भी सॾु नाहे कयो। हाणे खोड़न मस्जिदन में खोड़न जाइन ते माण्हू हेॾो या अल्लाह लिखंदा आहिनि, हेॾो या मोहम्मद लिखंदा आहिनि। असां सम्झाईंदा हूं त ॻाल्हि सम्झण जी कोशिश न कंदा आहिनि, चिड़ी पवंदा आहिनि। अल्लाह साईं पाण भी पंहिंजे रसूल खे क़ुरान में या मोहम्मद सां सॾु नाहे कयो। ॻाल्हि चिड़ण जी नाहे, ॻाल्हि सम्झण जी आहे। अल्लाह बियो जंहिं भी नबी सां ॻाल्हायो आहे अल्लाह उन नबी जो नालो वरतो आहे। अल्लाह हजरत आदम सां ॻाल्हायो, कुरान पियो पढ़ा, रब तो फरमाए या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्ना। अल्लाह हजरत आदम सां ॻाल्हायो, अल्लाह हजरत आदम जो नालो वरतो। अल्लाह चयो ए आदम। अल्लाह कुरान में हजरत नूह सां ॻाल्हायो, जेको ज़िक्र आहे हजरत नूह जो कुरान में रब तज़किरो बयान कयो। जॾहिं अल्लाह हजरत नूह सां ॻाल्हायो, अल्लाह हजरत नूह के चए थो या नूह हुबित बिसलाम मिन्ना व बरकातिन अलैक। अल्लाह हजरत नूह सां ॻाल्हायो, अल्लाह हजरत नूह जो नालो वरतो। रब चयो ए नूह तुंहिंजे लाइ हुक्म आहे। अल्लाह हजरत इब्राहिम सां ॻाल्हायो, अल्लाह हजरत इब्राहिम जो नालो वरतो। रब फरमायो या इब्राहिम कद सद्दक़्ता रोया इन्ना कज़ालिका नज्ज़िल मुहसिनीन। इब्राहिम तुंहिंजे लाइ हुक्म आहे। अल्लाह हजरत ईसा सां ॻाल्हायो, अल्लाह हजरत ईसा जो भी नालो वरतो या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीक व राफ़िउक इलैया व मुतहिरुक मिनल लज़ीना कफ़रू। अल्लाह हजरत ईसा जो नालो वरतो या ईसा ए ईसा तुंहिंजे लाइ हुक्म आहे। अल्लाह हजरत ज़करिया सां ॻाल्हायो, अल्लाह हजरत ज़करिया जो नालो वरतो। तवज्जो कंदे तोखे ॻाल्हि सम्झ में ईंदी, कुछ समझाइण थो चाहियां। रब फरमायो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ज़करिया मां तोखे पुट जी खुशखबरी थो ॾियां। एड़ो प्यारो पुट थो ॾियां जो नालो भी मां अल्लाह थो रखांसि। ऐं जीअं तोखे नबी कयो थम तुंहिंजे पुट खे भी नबी कंदुसि। अल्लाह हजरत ज़करिया सां ॻाल्हायो, अल्लाह हजरत ज़करिया जो भी नालो वरतो। ऐं अल्लाह हजरत यहया सां ॻाल्हायो, अल्लाह हजरत यहया जो भी नालो वरतो या यहया खुज़िल किताब बिक़ुव्वा। ए यहया तोखे जेको किताब ॾिनो अथसि इनखे मज़बूती सां पकड़जां। माना अल्लाह जंहिं भी नबी सां ॻाल्हायो अल्लाह उन नबी जो नालो वरतो। पर हिन कुरान जो मुतालो कर, सॼे कुरान में तोखे या मोहम्मद जा लफ़्ज़ न मिलंदा। ये गाल काबिल गौर। अल्लाह पंहिंजे महबूब सां ॻाल्हायो आहे त अल्लाह पंहिंजे महबूब जो नालो नाहे वरतो। यो अल्लाह पंहिंजे महबूब जो शान सेखारे। तू थी भी
तुझे पी जो नालो छा मोहम्मद रमज़ान वेही रहो हे ॾिसो सफ़ा मलाइकनि जे मुंहं रे हिन जे पी जो नालो आहे मोहम्मद रमज़ान हे ॻाल्हि सम्झाइण जे लाइ ॿुधायां थो हे हिते मिसाल तौर हिन जो पंहिंजे बाबे में कमु पइजी वञे हाणे पंहिंजे पीउ खे सॾु करे पोइ चवे ए मोहम्मद रमज़ान तव्हां हिनखे चङो चवंदव जरा ॻाल्हायो तूं थी तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे मुल्ला मज़हरदीन हे मुल्ला मज़हरदीन जो पुटु आहे हे पंहिंजे पीउ खे सॾु करे चवे मुल्ला मज़हरदीन ओ सवा तहां वारी बोली थो ॻाल्हायां अल्लाह ओ मुल्ला मज़हरदीन अब हाणे के चङो चवंदो मूंसां ॻाल्हायो छो न अब पुटु पीउ खे नाले सां सॾु करे इहो अदब आहे हां न पीउ खे सॾु कबो चइबो बाबा अब्बा ओ बाबा साईं अब ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे पीउ खे नाले सां को सॾु करे त तव्हां उन ते चिड़ो था त भई हे को नालाइक आहे पंहिंजे पीउ खे नाले सां थो सॾु करे पीउ खे को नाले सां सॾु करे त उन ते चिड़ो था ऐं अॼु चङा भला मिठड़े मोहम्मद करीम साईं खे नाले सां सॾु था कनि या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद इन खां वॾी बेअदबी कहिड़ी थींदी तूं हुज़ूर जो नालो थो वठे त अॻ में पंहिंजे वात खे गुलाब जे पाणीअ सां धो तो के कहिड़ी खबर त मदीने जे मीर जो मकाम छा है अल्लाह पे पहुंचे महबूब खे नाले सां सॾना है क्यों ये चिड़ण जी ॻाल्हि न है समझण जी ॻाल्हि अल्लाह जॾहिं पंहिंजे महबूब सां ॻाल्हायो रब कॾहिं थो चए या अय्युहन नबी ए मुंहिंजा नबी तुंहिंजे लाइ हुकुम आहे या अय्युहर रसूल ए मुंहिंजा रसूल तुंहिंजे लाइ हुकुम आहे या अय्युहल मुज़म्मिल हुजूर साईं जन घरों कंबल पाए निकता सियारे जी मौसम रब फरमायो ए मुंहिंजा कंबल वेढ़ण वारा महबूब हुजूर साईं जन चादर पाए निकता रब फरमायो या अय्युहल मुद्दस्सिर ए मुंहिंजा चादर पाइण वारा मुंहिंजा महबूब अलकाब कैसे कैसे खुदा ने किए अता अलकाब कैसे कैसे खुदा ने किए अता हजरत रसूल पाक को कुरान में जा बजा ताहा कहीं पुकारा यासीन कहीं कहा हामीम और नून कहीं वशम्स वज़ुहा सुभान अल्लाह चाहो तो आगते हला ता थकी पिया हो त मां इते ब्रेक खणा जेके थकी पिया पंहिंजा ॿई हथ मथे खणनि ए आहिनि ॿ टे बजे पार्टी वारा अल्लाह हाणे जेकॾहिं मां वाइस बंदि कयां त मां ते मयार कान्हे अल्लाह न खोड़ा भूलो मां अंग्रेजी में वाइस थोड़ी थो कयां सिंधी तो ॻाल्हायां पर जेके थकल न आहियो जेके मोहब्बत सां वेठा हो पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे तकबीर जी सदा खे बुलंद नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा नारे तकबीर जॾहिं अल्लाह जनाब जिब्रील खे चयो मुंहिंजे महबूब खे वठी आ सुस्ती आ सुभान अल्लाह में हजरत जिब्रील आयो साईं जन आरामी हा हजरत जिब्रील अर्ज कयो रब साईं जन आरामी हैं साईं खे सॾु कयां रब फरमाया खबरदार से पो कीअं उथारियां अल्लाह फरमायो जिब्रील पंहिंजा नूरानी पर मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे पेरनि मुबारकनि जे तिरनि सां घसाए जॾहिं मुंहिंजो महबूब उथे त पोइ मुंहिंजे महबूब खे वठी आ इतां इहो बि सबक थो मिले त पाण खां वॾे शान वारे खे जी हाणे हिन जहान में अबे अम्मा खां मथे कंहिंजो शान आहे हुजूर साईं जन सब खां वधीक असांखे ताकीद अबे अम्मा जो कयो आहे जेकॾहिं को नौजवान पंहिंजे बाबे खे निंड मां उथारे या पंहिंजे अम्मड़ खे निंड मां उथारे कम पइजी वियुसि पंहिंजी जीजल अम्मड़ में या पंहिंजे बाबे में त उनखे खपे त अबे खे सॾु न करे नालो न वठे रड़ न करे वॾे अदब ऐं एहतराम सां अबे जे पेरनि खे ज़ोर ॾे या अम्मड़ जे पेरनि खे ज़ोर ॾे इन अमल जे करे मतां रुठल रब परची पवई ऐं तुंहिंजो नालो जन्नतुनि जे लिस्ट में लिखिजी वई ऐं मां हिकु रिवायत में पढ़ियो थम जॾहिं जनाबे जिब्रील आयो ऐं जनाबे जिब्रील
हजरत जिब्रील पंहिंजा नूरानी चप मिठड़े मोहम्मद करीम साईं जे कदमन जे तिरन मुबारकन ते रखिया। पाक मोहम्मद करीम जे तिरन मुबारकन के चुमन लगो। जॾहिं जनाबे जिब्रील सैयद कायनात जे कदमन मुबारकन के बोसा ॾियण शुरू किया, साईं जन जागी पिया। साईं जन उथी वेही रहा, साईं जन वेही रहा, जिब्रील नथो उथे। मां पंहिंजे विजदान वारी ॿोली में जिब्रील खे तो चवां, जिब्रील साईं जन उथिया आहिनि, तूं भी उथ न। तू साईं जन के जागाइण चाहे पियो, साईं जन तो उथिया आहिनि, हाणे तू भी उथ न। मूंखे जनाबे जिब्रील विजदानी कैफियत में चवे थो, थोड़ी देर छॾ, तकड़ छो थो करें, सॼी कायनात में किथे भी एॾो मज़ो नाहे आयो जेको पाक मोहम्मद करीम जे कदमन खे चुमण में मज़ो आयो। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां। तो खुश नसीब है जो देखे पाक मोहम्मद करीम जनो रहबर नसीब थियो। मोहम्मद मुझे दिल थी चाहे मां पंहिंजे पिरीअ जे बारे में ॿ लफ़्ज़ अर्ज़ किया। चवंदुमि तॾहिं जॾहिं तूं ॻाल्हाईंदे दिल सां ॻाल्हाईंदे। मोहम्मद मोहम्मद वो गुमगश्त कौमों का हादी, दो आलम में इल्मो अमल का मुनादी, वो पैगंबर अज़्म खुद एतमादी, शरीयत है जिसकी बहुत सीधी सादी। मोहम्मद दिल जे मोहब्बत से ॻाल्हायो। थी सके थो अॼु तव्हां जूं रड़ियूं रुठल रब खे परचाए विझनि। थी सके थो इन मोहब्बत के सदके तोखे क़यामत में पाक मोहम्मद करीम जी शफाअत नसीब थे। मोहम्मद मोहब्बत के यूं जिसने दरिया बहाए और बंदा नवाजी के जौहर दिखाए, दिल उनका भी जीता जो सर लेने आए, जो खुद खाए जाओ और जवाहिर लुटाए। मोहम्मद नबीवों के माना है सब अंबिया ने, जरीबों की जांचा है कोहे हिरा ने, सखीवों के साइल का एहसान माने, कबीवों के हैं कोहराई के दाने। मोहम्मद वो करीम भी, वो कलीम भी, वो रऊफ भी, वो रहीम भी, वो कलीम भी, वो करीम भी, वो फलक पे अर्श मसीर भी, वो ज़मीन पे शाह फकीर भी, वही आसन दरजात भी, वही अकमलुल हसनात भी है, उसी का फैज़ जहान में, ये नमाज में, ये अज़ान में। तनवीर ही तनवीर है, मुंह से निकले जो भी जुमला हक की वो तकरीर है। तनवीर ही तनवीर है, मुंह से निकले जो भी जुमला हक की वो तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देख कर, सोचती है दिल में दुनिया मुस्तफा को देखकर, कैसा होगा वो मुसव्विर जिसकी ये तस्वीर है। अल्लाहु अकबर। असा जो अकीदो मिठड़े मोहम्मद करीम का मथे कायनात में कोई कोन है। आहे कोड़ो मुसलमान जो को वायदो करे तो मां मदीने जे साईं सां प्यार कंदुसि, मां हुजूर जो अदब कंदुसि, मां हुजूर जी इज्जत कंदुसि, मां हुजूर जो एहतराम कंदुसि। आहे को इंशाअल्लाह चवण वारो, आहे को जेको चवे मां पाक मोहम्मद करीम जो चयो मञींदुसि, मां हुजूर जो हुक्म ते हलण जी कोशिश कंदुसि, मां पाक मोहम्मद करीम जो सुन्नतुन जी ताबेदारी कंदुसि। अल्लाह सी तव्हां खे जज़ाए खैर दे। पर जैसा प्यार हुंदो आ उन जे करे उन जे अजीजन करीबन मिटन माइटन घर जे भातिन जो भी अदब कबो। जो चवे तो मुझो रसूल असां प्यार आ उन ते लाजिम आ त पाक मोहम्मद करीम जे यारन सां भी प्यार करे। मरी वे सफा मरी वे हाणे जेकॾहिं को चए थो मुझो हुजूर सां प्यार आ उन ते लाजिम आ हुजूर जे सहाबिन सां भी प्यार करे, असहाबे मोहम्मद सां भी प्यार करे, आले मोहम्मद सां भी प्यार करे, अहले बैते मोहम्मद सां भी प्यार करे, हुजूर जे बीबिन सां भी प्यार करे, हुजूर जे न्याणिन जो भी अदब करे। आहे को
जेको ॻाल्हाए ऐं वाइदो करे त मां हुजूर जे बीबिन जो अदब कंदुस, हुजूर जे न्याणिन जो अदब कंदुस, हुजूर जे बचड़न जो अदब कंदुस, आले मोहम्मद जो अदब कंदुस, असहाबे मोहम्मद जो अदब कंदुस, अहले बैत मोहम्मद जो अदब कंदुस। केड़ा केड़ा इंशाअल्लाह था चवन। अल्लाह सही तहां ते पंहिंजे रहमतुन जो मी वसाए। असां ॿियो कुछ न था चाहियूं, असां सिर्फ इहो था चाहियूं त कलमे वारन जे दिलन में हुजूर जी मोहब्बत पैदा थे। जेकॾहिं तू मदीने जे साईं सां मोहब्बत जी दावा थो करे त तोखे उन्हनि पत्थरन सां भी प्यार करणो पवंदो जिन पत्थरन ते मीर मोहम्मद करीम जा पाक कदम लगा हुजन। ॾाढा तो चओ सुभान अल्लाह। मां सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की कहिड़ी तारीफ कयां। मां तो जका पोड़ी ही न जका सुट जो वेढ़ो खणी आई हजरत यूसुफ जे खरीदारन जे कतार में बीठी कहचुस एते तो सोन में था तोरन यूसुफ के तू खणी आया सुट जो वेढ़ो तोखे यूसुफ किए मिलंदो। पोड़ी चो माखे भी पक्का त न मिलंदो पर यूसुफ जे खरीदारन जे लिस्ट में नालो त लिखबो। नालो लिखराइण आया आहियूं। मन यो नालो लिखराइण मुझे रब करीम के वणी वने। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जल्दी ॻाल्हायो मैं जल्दी खत्म करण तो चाहियां। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जिनकी मोहब्बत मदीने जे साईं सां ॿियो कोई न ॻाल्हाए रुगो उहे ॻाल्हाए। मां तव्हांजा चेहरा भी ॾिसण थो चाहियां, तहां जूं रड़ियूं भी ॿुधण थो चाहियां, तहां जी मोहब्बत भी ॾिसण थो चाहियां। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया, मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली। उपट मरी वियो न हाणे चङनि भलनि जो आवाज नथो अचे। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, अबू बकर उमर उस्मान अली। क्या गलत फहमिया तो दूर थियण खपे। असां सिद्दीक़ अकबर जा बच्चा हूं, असां फारूक आजम जा बच्चा हूं, असां उस्मान ज़िन्नूरैन जा बच्चा हूं, असां हैदर करार जा बच्चा हूं। वचन था कयूं अगर मौको मिलो तो इन धरती पे खिलाफत राशिदा के तिरसत मोहम्मद अरबी की शरीयत के नाफिज कंदासे। नारे जो इंशाअल्लाह कुफ्र के निजाम के ड्राहिंदासे शरीयत के निजाम के नाफिज कंदासे। चवण दे माखे जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर एक सिमत अली एक सिमत उमर। अबू बकर इधर उस्मान उधर एक सिमत अली एक सिमत उमर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। अल्लाह जो दानो जथो जने मदीने जो साईं पंजन यारन जे विच में वेहंदो हो। ये
ईअं लॻंदो हो ॼणु चमकंदड़ सितारनि जे विच में 14 जो चंड उभरी आयो हुजे। अबू बकर धर उस्मान धर, एक सिमत अली एक सिमत उमर, इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। खाई है कसम खुद कुरान असहाब के दौड़ते घोड़ों की, असहाब का जब ये आलम हो सरकार का आलम क्या होगा। जिस वक्त वो जलवागर होंगे उस वक्त का आलम क्या होगा। जिस वक्त वो जलवागर होंगे उस वक्त का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। असां हिन धरती ते इस्लाम जो कानून नाफिज करण था चाहियूं। तव्हांजी दिल भी चवे थी, ॾाढा ॻाल्हायो, तव्हांजी दिल भी चवे थी त इहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हक़ जे आलिमनि जो साथ ॾींदव। हुजूर सैयद छा फरमायो। हुजूर फरमा अल उलमा वरसतुल अंबिया, मां मोहम्मद जा वारिस आलिम अथव। हुजूर फरमायो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ मुहिब्बन औ सामिया वला तकुन खामिसन फतुहलक औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे नबी जन जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर, हे नबी जन जो अफसर, हे शाफिए महशर, हे साक़िए कौसर, हे बुलंद बाला कदर, हे रहमत जो समंदर चाहिए सुभान अल्लाह। मदीने जैसा ही फरमायो जन्नत खपेव थी तो आलिम थी वञो, आलिम नथा थी सगो तो तालिब थी वञो, तालिब भी नथा थी सगो तो पो आलिमन जा वाइज़ ॿुधी दीन जूं ॻाल्हियूं ॿुधी अमल करण वारा बणजी वञो। एतिरो भी टाइम तहां खे ना है। मदीने जे घोट फरमायो तो घट में घट आलिमन सां मोहब्बत करण वारा बणजी वञो। हुजूर फरमायो न चईन रस्तन के छड़े को पंजो रस्तो इख्तियार न कजो न त हलाक थी वेंदो। आयो कोड़ो मुसलमान जेको वायदो करे त मां हुजूर जे वसीयत जे मुताबिक आलिमन जी इज्जत कंदुस। केड़ा केड़ा ता चो असां आलिमन जी इज्जत कंदासे, दिल जे मोहब्बत सां ॻाल्हायो। यार समझे हर को थो अलाए छो मानो संगे काड़न मुलन तबाही करे छे, मुलन मुल्क जो बेड़ो बोड़े छो। तहां वारी मुल्क के कुल्हा देना है, ता मुलन की हुकूमत दिनी काथे आ। अल्लाह सो करे करे असा के चंगा दोस्त सुठा दीनदार साथी या आलिम सगोरा इलेक्शन में बिहारी ना हो ते चंगा भला दीनदार भी कावड़ जी पवंदा आहिन। चन सी ता जड़ो शरीफ मानो इलेक्शन में अल्लाह एकड़े के माचुम शरीफ भी चवे तो पो मदद कर न। माना तुझी मर्जी आ इलेक्शन में शरीफ भी है ही न, रुगो बदमाश भी है। जो मतलब चाहिए सी ता जड़ो शरीफ मानो इलेक्शन में चरिया छे। असा चाहियूं था तो शरीयत जो निजाम नाफिज ए थींदो अल्लाह जे हुक्म सा। चौना इंशाअल्लाह हम रोक रहे हैं बातिल को, हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले। हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले। ये रास्ता जन्नत जाता है, ये रास्ता जन्नत जाता है, कोई आए हमारे साथ चले। फना फिल्लाह की तह में बका का राज मुज़मिर है, फना फिल्लाह की तह में बका का राज मुज़मिर है। जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता।
मां सिर्फ तहां खां एतिरो वाइदो वठण थो चाहियां अॼु वचन कयो पंहिंजे रब सां त असां कोशिश कंदासीं त असां पंहिंजी ज़िंदगी क़ुरान ऐं सुन्नत जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारियूं वाइदो कयो त असां अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम खे नाफ़िज़ करण जे लाइ महिनत कंदासीं जेकॾहिं ईअं कंदव त पोइ तव्हांजो नालो अल्लाह वारनि जे लिस्ट में लिखबो रब छा थो फरमाए व इबादुर रहमानिल लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना व इज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीना यक़ूलून रब्बना अस्रिफ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रम व मुक़ामा वल्लज़ीना इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू व लम यक़्तुरू व कान बैन ज़ालिका क़वामा वल्लज़ीना ला यदऊना मअल्लाहि इलाहन आख़र व ला यक़्तुलूना अन-नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़्क़ि व ला यज़्नून व मन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा युज़ाअफ़ लहुल अज़ाबु यौमल क़ियामह व यख़्लुद फ़ीही मुहाना इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरर रहीमा रब तो फरमाए मुझा प्यारा बाना हुए हैं जेके ज़मीन ते आजिज़ी सां घुमन वॾाई न कन तकब्बुर न कन गुरूर न कन जंहिंजे कंध में किली लॻल न हुजे रब तो फरमाए जाहिलन सां जी ॻाल्हि ॿोल थिए त उन सां ज़्यादा उलझन न चवनि अस्सलाम वालेकुम ऐं रातियुनि जो उहे पंहिंजूं रातियूं मुंहिंजे इबादत में गुज़ारनि या सजदनि में हुजनि या रुकूअ में हुजनि अल्लाह से तो फरमाऊं जन प्यारनि वारनि जूं निशानियूं इहे आहिनि त हमेशा उहे दुआऊं घुरंदा रहनि रब असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाए जाए बेशक जहन्नम जो अज़ाब बुछड़ी जाया या अल्लाह असांखे इन बुछड़ी जाए खां बचा जन्नत में जायूं नसीब फरमा रब तो फरमाए जेके मुंहिंजा प्यारा बहाना आहिनि ये अजायो ख़र्च न आहिनि कंदा चङनि कमनि ते ख़र्च कंदा आहिनि बख़ीली न आहिनि कंदा ख़ैर जे कमनि ते ख़र्च कंदा आहिनि विच थरा हलंदा आहिनि रब साईं तो फरमाए मुंहिंजा प्यारा बहाना उहे आहिनि जेके दुख सुख में मां अकेले अल्लाह खे सॾींदा आहिनि कंहिंखे सॾबो मदद करण वारो केरु सॾन ॿुधण वारो केरु रब तो फरमाए उदऊनी अस्तजिब लकुम वाना मांखे सॾ कर त मां अल्लाह तोखे जी असां जवाब ॾियां पर ॿी जगह ते रब फरमायो वला तदउ मिन दूनिल्लाहि मा ला यनफउक वला यदुरुक हुते अल्लाह फरमायो मांखे सॾ कर त मां तोखे जी असां जवाब ॾियां ऐं हिते अल्लाह फरमायो वाना मांखो सवा ॿिए खे न सॾजाए छो त मांखो सवा ॿियो कोई तोखे न नफ़ो ॾेई सघंदो न नुक़सान पहुचाए सघंदो रब साईं तो फरमाए मुंहिंजा प्यारा बाना उहे आहिनि जेके दुख सुख में अकेले मां अल्लाह खे सॾींदा आहिनि कंहिंजो नाहक खून न आहिनि कंदा ज़िनाकारी जे वेझो न आहिनि वेंदा छो त इहे अज़ाब वारा कम आहिनि जेको इहे कम कंदो अज़ाब में गिरफ़्तार थींदो उनखे ॿीणो अज़ाब मिलंदो क़यामत जे ॾिहाड़े ख़ुआरी उन्हनि जे नसीबनि में ईंदी कंहिंखां का ग़लती थी वई आहे रब तो फरमाए वो तौबह करे सच्चो ईमान आणे चङा कम करे जेकॾहिं सची दिलि सां को तौबह कंदो रब तो फरमाए मां इन्हनि जे बुराइनि खे मेटाए ऐं उन्हनि बुराइनि जे जाइ ते चङायूं लिखाए छॾींदोमांसि रब तो फरमाए बेशक मां बख्शनहार भी आहियां मेहरबान भी आहियां मां सिर्फ हाज़िरी लॻाइण जे लाइ आयुसि जो बिरादर मुकर्रम हज़रत मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा बुरुड़े साहब जन जो हुक्म हो त हर हाल में तव्हां हाज़िरी लॻायो मां हाज़िरी लॻाई असली ख़िताब इंशाअल्लाह असांजा ॿ बेहतरीन मुबल्लिग़ ऐं बेहतरीन ख़तीब मौजूद आहिनि हज़रत मौलाना सिबक़तुल्लाह जोगी साहब दामत बरकातुहुल आलिया ऐं हज़रत मौलाना असदुल्लाह खोहरो साहब दामत बरकातुहुल आलिया इंशाअल्लाह बिन्ही बुजुर्गन जो ईमान अफरोज खिताब थींदो मामा के गुजारिश करियां थो तो उथे को भी न आखिरी दुआ ताईं सब साथी जलसे में शरीक रहन दुआ इंशाअल्लाह आखिर में थींदी मां जो चयुम अल्लाह कबूल फरमाए आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नूर शाह जे भिट ते जलसो ऐं भिट शाह खां आयल मौलाना असदुल्लाह खोड़ो नारे तकबीर
बग़ैर कंहिं देर जे बग़ैर